आबाद और शाद रहा। हाणे जनाब खदीजतुल कुबरा छा चवां बिस्मिल्लाह 5 मिनट ॿिया पढ़ा सरे जे वड़ा मुंशी जी जे तुझो माल सां वास्तो न आहे माल जाने तो मोहम्मद जाने हाणे जेको माज़ूर थींदो आहे नौकरी तो कहिड़ो ॾुख थींदुसि माइस्ट्रो कावड़जी थो चवे बीबी मां सॼी उमिरि तुंहिंजी नौकरी ॾिनी आहे मूंखे कॾहिं माज़ूर थी करे चई न तुझी पगार दुगनी थी कयां ॿीड़ी थी कयां कम तब्दील थी कयां कहिड़ो चई माल जाने तो मोहम्मद जाने तोखे मां DIP ऑफिसर मुक़रर थी कयां तुझो कम आहे त 6 महीना लगन 7 महीना लगन मूंखे इहो पूरी रिपोर्ट लिखी आणे ॾे त मोहम्मद जी रात कीअं थी गुज़रे मोहम्मद जो ॾींहुं कीअं थो इन्हनि जो नालो ई न आहे इनजो को सबब ई नथो पढ़ायो वञे इन खां वधीक बि दीन सां दुश्मनी कहिड़ी आहे चए तूं DIP रिपोर्ट ॾिजां बस जल्दी कयूं काफ़िलो 4 या 5 महीननि खां पोइ मोटियो सभई ख़ुशि आहिनि वॾो नफ़ो पियो आहे चई नफ़े नुक़सान खे रखो मां वटि काग़ में कमी आहे छा मसरा सभिनी खे चयो तव्हां रुको अॻ में चए कम जे लाइ तोखे मोकिलियो मूंखे रिपोर्ट खपे तव्हांजे चुप चुप संभाल रिपोर्ट जो नालो आयो मसरो खिलंदो ॾिसी त चए बीबी उहो आहे जेको तूं ॾिसंदी जेको तूं ॾिसंदी उहो आहे चई कीअं तो जल्दी तस्दीक करे वरिती चई हा बीबी तोखे मोकिलिया काफ़िलो थियो रवानो जॾहिं असां जंगल जा रस्ता वरिता जंगल में वञूं पिया जाथो मोहम्मद जी सवारी पई लंघे उतां वण झुकी मोहम्मद जे सवारीअ जो सलाम पिया जाथो जाबलू रस्तनि में वञूं पिया जबल मां ॾिसां पियो त पंहिंजी जॻह छॾे ओॾे पिया निवन जाॾे मोहम्मद पियो वञे ॿी निशानी ॿी रिपोर्ट कहिड़ी आहे चई रेतीअ ते जिथे कची मिटी हुजे उते पेर जो निशान न पियो थिए जॾहिं पत्थर ते पेर पियो रखे त पत्थर पाणी थी पियो वञे चुप कयूं चौथी निशानी मां जल्दी थो कयां ॿीहर कॾहिं खुली पवंदुसि चौथी निशानी इहा इन रस्ते सां असांखे 5 8 ॾींहं रुकजी रहणो पवंदो हो रहिजी वेंदा हुआसीं छो त जंगल जा जानवर मरेला जानवर ईंदा हुआ हिन दफ़े जॾहिं मोहम्मद जी सवारी पई हले इहे मरेला जानवर जंगल जा बखड़ ऐं शींहं हिक ॿिए खे ॾिसी पिया अचनि रस्तो छॾे वञण जो मोहम्मद पियो थो अचे मां चवां थो जंग जा जानवर तव्हांखे सलाम आहे तव्हांखे सलाम आहे तव्हांखे सलाम आहे त मुस्तफ़ा खे ईंदो ॾिसी या नबी पाक खे रहंदो ॾिसी हलीमा जी कॾहिं ज़िंदगी में नुक़सान न कयूं मोहम्मद जे अचण खां पोइ 2 सालनि ताईं जे वादीअ में बकरा नुक़सान कंदा हुआ हलीमा जी बकरी या रिठ जो नुक़सान न कयूं बकरी या रिठ जो मोहम्मद जे करे खदीजतुल कुबरा जे पूरे काफ़िले जो मोहम्मद जे करे कंहिं जानवर जो नुक़सान न कयूं इन जानवर हुया इहे जानवर लख दफ़ा उन्हनि मुसलमाननि खां 1000 दफ़ा इहे बकरा बि भला आहिनि इहे शींहं बि भला आहिनि इहे सूअर बि भला आहिनि जेके मोहम्मद जे धीअ जे दरवाज़े ते बाहियूं खड़ी आहिनि रिपोर्ट पूरी काफ़ी सारो मां छॾो थो पई ॾुख थो लॻे बीबी केतिरा पादरनि जा काफ़िला मुंहिंजे शागिर्दनि समेत राह इंतज़ार में बीठा मां पुछो अॻे त कॾहिं न बीठा चई असांखे पंहिंजो इल्मु ॿुधाए इल्म नुजूम वारनि में तस्दीक कई आहे त जंहिंजे आसरे ते 160 साल जा पोढ़ा बुजुर्ग जिंदगी पिया था गुज़ारनि जन का सिकन पिया जॾहिं मोहम्मद जो वञे पई सवारी न चवनि पिया त इहो आहे तॾहिं मां तोखे चयो त इहो बीबी जनाब पाक मुस्तफ़ा खे लिखत में ॾिनो मोहम्मद हाणे कहिड़ा लफ़्ज़ मां ॻोल्हियां थो छा चवां शरीफ़ छा चवंदा आहिनि मुस्तफ़ा मां तोखे पंहिंजी मिल्कियत जो मालिक ठाहिण थी सुन